शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो लाड़ उतरऊं ऐं काशे में लॻंदो वा हर हंधि नारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो। वेलकम वेलकम पीर साईं पगारा सांगड़ अचण ते वेलकम। असीं पंहिंजे रूहानी रहबर आला हज़रत पीर साईं पगारा जन खे सांगड़ जे रूहानी ऐं सियासी दौरो करण ते भली कार चऊं था ऐं सांगड़ ज़िले जे बाशऊर अवाम खे अपील था कयूं त उहे 25 जुलाई ते तारे ते छपो हणी GDA उम्मीदवारनि खे कामयाब कनि। पारां फ़कीर खमीसो महर, सांगड़ शुगर मिल, डिस्ट्रिक्ट सांगड़। शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो शान वारो वा मान वारो मुर्शिद पंहिंजो पागारो लाड़ उतरऊं ऐं काशे में लॻंदो वा हर हंधि नारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो जिए मुर्शिद जिए असांजो पागारो।